प्रोग्राम हाल हकीकत में भलीकार 200 सिंध सां वफ़ाक़ जे पारां धोखनि जी दास्तान तो तवील आहे। कुझु अरसो अॻु मुदाइती आदमशुमारी जो ढोंग रचाए सिंध जे अवाम खे बेवकूफ़ बणायो वियो हो। सिंध जे सॼणनि ऐं सियासी माण्हुनि तमामु वॾा एहतजाज कया, पर वफ़ाक़ पंहिंजे रवायती उहिदे ज़रिए उन फरमाइशी रिथाबंदी वारी आदमशुमारी खे साइंसी डिजिटल जो गिराफ़ पारायो ऐं सिंध अवाम खे चयो त 2017 वारी ॻणप सही न हुई। हाणे असां डिजिटल जे सरफ़ ऐं साबुण सां साफ़ शफ़ाफ़ पुराणा दाग़ धोई करे सिंध जे माण्हुनि खे मुहैया कंदासीं आदमशुमारीअ जो बहितरीनु माहौल। ऐं उन माहौल में ओचितो 16 मई 2023 ते मर्दमशुमारी जे खाते तरफ़ां बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कंदे चयो वियो त ॻणप जो अमल मुकमल थी वियो। अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे, सिंध जा लखे बरसात मुतासिरीन बेघर काथे का ख़बरचार न आहे, न वफ़ाक़ खे न सिंधी नुमाइंदनि। कचे काथे ते को नुमाइंदो नज़र न आयो, पर वफ़ाक़ इस्लामाबाद में वेही पाण मुराद उहो सारो अमल पूरो करे छॾियो। उन जे रद्द अमल में 19 मई ते वज़ीर आला मुराद अली शाह कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध हुकूमत जे काथे मूजिब सिंध जी आबादी 6 करोड़ ऐं 24 लख बीहे थी, पर इहे डिजिटल हथरादू मर्दमशुमारी जो क़त्ल करायो वियो त जीअं मुल्क जी आबादी जी नाणे जी विर्छ सिंध जे पुराणे खाते मूजिबि याने 23% साॻियो हिसो सिंध खे मिले। इन हथरादू चालबाज़ीअ खे सम्झी सघिजे थो। वज़ीर आला हिकु तरफ़ 6 करोड़ जी दावा, ॿिए तरफ़ CC जे इजलास में वेही 5 करोड़नि जी सिंध जी आबादी जी मंज़ूरी ॾिए थो ऐं मुनाफ़िक़त वारी हदूं ओरांगे थो। उन हथरादू मर्दमशुमारी डिजिटल क़त्ल जे हिसेदार बणिजे थो, जेको सियासी मुआशी पर तारीख़ी ॾोह पिणु आहे ऐं हाणे सिंध खेसि कॾहिं माफ़ न कंदी।